अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमेरिकी नाइब परॾेही वज़ीर 7 मार्च ते पाकिस्तान जे सफ़ीर सां ॻाल्हि ॿोल कई। अमेरिकी नाइब वज़ीर चयो त पीटीआई हुकूमत खे बेएतमादी रिथ ज़रिए हटायो वञे। बेएतमादी रिथ खे कामयाब बणाइण लाइ असांजी पार्टी मेंबरनि खे करोड़े रुपया ॾेई ख़रीद कयो वियो। अमेरिकी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो त रूस सां सस्ते अघ ते कणिक ऐं तेल ख़रीद करण लाइ ॻाल्हियूं कयूं। उहा ई ॻाल्हि अमेरिका खे नामुनासिब लॻी। भारत जॾहिं रूस खां तेल ख़रीद कंदो आहे त अमेरिका खे एतराज़ नाहे हूंदो। जॾहिं असां ईअं कयो त अमेरिका मुख़ालिफ़ चयो वियो। इमरान ख़ान चयो त रूस जो दौरो समूरनि स्टेक होल्डर्स जे मुशावरत सां अॻु में ई प्लान थी चुको हो। अमेरिकी नाइब परॾेही वज़ीर जो बयान पाकिस्तान जी सियासत में खुलियल मुदाख़लत आहे। ट्रंप सां असांजा बहितर लाॻापा हुआ। जो बाइडन इंतज़ामिया ईंदे ई सख़्त रवैयो इख्तियार कयो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में बि धमकियुनि वारो मामलो उथारियो, जिथे आर्मी चीफ बि मौजूद हो। इमरान ख़ान जो चवण हो त जेकॾहिं इम्पोर्टेड हुकूमत रही त इदारा तबाह थी वेंदा। तहरीक इंसाफ हिन वक़्तु पाकिस्तान जे सभ खां वॾी जमायत बणिजी चुकी आहे। ईंदड़ इलेक्शन में भरपूर नमूने सां हिसो वठंदासीं।